ईदुल अज़हा ईदुल अज़हा ईदुल अज़हा। अल्लाह जे चार अखरनि जी निस्बत सां चार फ़रामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। हिकु फरमाया, क़ुर्बानी करण वारे खे क़ुर्बानी जे हर वार जे बदिले में हिकु नेकी मिलंदी आहे। ॿ, जंहिं ख़ुशि दिली सां सवाब हासिल करण लाइ क़ुर्बानी कए त उहा जहन्नम जी बाह खां हिजाब यानी रोक थी वेंदी। टे, प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी शहज़ादी खे फरमायो, ए फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा, पंहिंजी क़ुर्बानी वटि मौजूदु रहो, छो त जॾहिं हिन जी रत जो पहिरियों क़तरो किरंदो तव्हांजा सभु गुनाह मुआफ़ कया वेंदा। चार, प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं शख़्स जी क़ुर्बानी करण जी वुसअत हुजे पोइ बि क़ुर्बानी न करे त उहो असांजी ईदगाह वेझो न अचे। दुनिया भर में रहण वारनि सिंधी आशिक़ान रसूल जे लाइ दावत इस्लामी सिंधी पेज ते इल्म दीन सिखण जो मौक़ो मिलंदो आहे। हिन पेज खे लाइक ऐं शेयर कयो।